पानामा पेपर्स केस जी जांच कंदड़ JIT वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे नंढे पुट हसन नवाज़ खां 5.5 कलाकनि ताईं आॾी पुछा कई। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो नंढो पुट हसन नवाज़ ॿियो भेरो JIT जे साम्हूं पेश थियो। हसन नवाज़ जी पेशीअ जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त करे अणलाॻापियल माण्हुनि खे अकेडमी खां परे रखण लाइ वॾे अंग में पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो। हसन नवाज़ वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार आसिफ़ करमानी सां जुडिशल अकेडमी पहुतो। अकेडमी ॿाहिरां मुक़ररु थियल एहलकारनि वज़ीर आज़म जे पुट खां सवाइ कंहिंखे बि अंदरि वञण जी इजाज़त न ॾिनी। JIT हसन नवाज़ खां 5.5 कलाकनि ताईं मुख़्तलिफ़ मामलनि बाबति आॾी पुछा कई, जंहिं दौरान संदसि ऑफशोर कंपनियुनि बाबति बि सवाल कया विया। हसन नवाज़ जे जुडिशल अकेडमी आमद ते मुस्लिम लीग नून कारकुननि नारेबाज़ी करे संदसि आजियां कई, जॾहिं त हू हथ लोड़े खेनि नारनि जो जवाबु ॾींदो रहियो। 5.5 कलाकनि जी आॾी पुछा खां पोइ हसन नवाज़ ॿाहिरि निकितो त मुस्लिम लीग नून जे कारकुननि हिकु दफ़ो ॿीहर नारा हयां। हसन नवाज़ मीडिया सां कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि ॿोल खां सवाइ वज़ीर आज़म हाउस रवानो थी वियो। ज़रियनि मूजिबि 5.5 कलाकनि जी आॾी पुछा दौरान हसन नवाज़ JIT खे घुर्बल दस्तावेज़ फराहम करे छॾिया। ॿिए तरफ़ हसन नवाज़ जो वॾो भाउ हुसैन नवाज़ जुमे ते JIT साम्हूं 5 भेरो पेश थींदो। हुसैन नवाज़ खे घुर्बल दस्तावेज़ पाण सां गॾु आणण जी हिदायत कई वई आहे।